अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहियो HRJDO न्यूज़ ऐं माया वज़ीर उनड़ ख़बर शामिल कयूं था। HRJDO न्यूज़ जे रिपोर्टर दिलदार चांडियो जी सकरंड लॻ ॻोठ एकी ददमी शहबाज़ वेलफेयर एसोसिएशन पारां रखियल हिक सिंध ऐं हिक सकाफ़त जे उनवान हेठि एकता ॾिहाड़े जे हवाले सां हिकु बहितरीन प्रोग्राम थी गुज़रियो, जंहिंमें सहाफ़ी बिरादरी सोशल वर्कर टीम सकरंड ऐं ॻोठाणनि वॾे अंग में शिरकत कई। वधीक ॾिसूं था दिलदार चांडियो जी हीअ रिपोर्ट। हिक सिंध हिक सकाफ़त प्रोग्राम करायो आहे, जंहिंमें सिंधिया सुगुनामिया रसुगड़ ऐं फ़नकारनि शिरकत कई ऐं सभिनी दोस्तनि अॼु जेको आहे सभिनी दोस्तनि जो शहबाज़ वेलफेयर सदर जे हिसे ते थोराईंदो आहियां। उमेद कयां थो त अहिड़ा सिंध जा प्रोग्राम कंदा ॿिया बि कराईंदा रहंदा ऐं भाऊ वारनि जो ख़ासि करे शुक्रगुज़ार आहियां त हुननि हिकु सिंध हिकु सकाफ़त जो प्रोग्राम जेको आहे कवरेज कई आहे। महिरबानी ऐं उन्हनि थोराईंदो आहियां। मां अॼु जेको आहे पूरी सिंधी दोस्तनि खे सिंधी मीडिया वारनि खे मुबारकबाद पेश कयां थो जो ही कल्चर जो वरी नओं साल शुरू थी वियो आहे। असां शहबाज़ वेलफेयर एसोसिएशन तरफ़ां पंहिंजे ॻोठ एके दद में कल्चर जो प्रोग्राम कयो आहे ऐं पूरी सिंधी भाइरुनि खे इहा अपील थो कयां त 1 डिसंबर आचर जे ॾींहुं कल्चर डे पूरे मीडिया जे तरफ़ां मल्हायो पियो वञे। सभई पंहिंजे हिन जेको आहे कल्चर डे में शिरकत कनि, छो त हीउ असांजो क़ौमी ईद जो ॾींहुं आहे ऐं आउं पूरी मीडिया खे वरी बि मुबारकबाद पेश कयां थो जो असांखे हर साल अहिड़ा प्रोग्राम हुआ कंदा। असांखे हिन धरतीअ सां लगाव आहे, पंहिंजे सकाफ़त सां लगाव आहे, पंहिंजे ॿोलीअ सां लगाव आहे, पर हिन में अञाव थींदे शुगर जॾहिं ॾिसंदो आहे त पंहिंजे अखियुनि सां ॾिसी करे पोइ पंहिंजे दिलि में उनखे चिटींदो आहे ऐं उन चिटण जा लफ़्ज़ ईअं आहिनि त सूर आहे सम्झ के बेसम्झ सां बात करणु आहे अजाई, घुमे ॾिठमि घिटियूं त कान्हे यारनि में वफ़ाई, पंहिंजनि मां परूं कर वेई सोणा आहे सचाई, मोहबत वई मामनि मां ऐं चाचा कनि चङाई, प्रीत वेई पाड़े वारनि मां वई राजनि मां राजाई, राहुनि ते रही न का भूरल आहे बटाई, बरकत वेई बस थी जॾहिं थ्रेशर आहे आई, तोर वेई दुकानदारनि खां जेके सोना ॾींदा सवाई, प्यार न कर पुलिस वारनि सां कंद भाग्यनि सां भलाई, टमाटर नणंदा चोर खे मिलस गल गिराटी पाई त अशराबनि घर अध राति जो चढ़ी कंदा चढ़ाई। फ़क़ीर ॾियो ख़बर अचे धाड़ेल पिया ॻोल्हियूं, बाबा धाड़ेल बि फ़क़ीर जे घर में अधु राति जो अशराबनि घर में चढ़ी कंदा चढ़ाई। इंसाफ़ वियो अदालत मां बंदि थी वकीलनि जी वाई, जज नाणी जुग कया ॿी ॾिसो किलर कंदी कमाई, 2 साल में बंगलो बनियो इजा कार बाहि आई, महिनत वेई मज़दूरनि मां वही अफसरनि मां अफसराई, साइडनि कंदा साल में कंदा कागज़नि कूड़ी कार्रवाई, सच चवणु सभु कई के आहे ॻाल्हि अजाई, होटल ते हर को थो करे ॾिस टिपी यार टेड़ाई, त मंज़ूर ख़ान कोन वणे तूं जलाल ॾिजांइ जाई, जे बेसुरी वॼंदी बैंसरी त बि चवंदा वाजी अथसि वॼाई, पाण चवंदा पप्पूअ खे तूं चांहि चङीअ तूं चाई, मन ठार माण्हुनि जी मूंखे कल्ह पवे नथी काई, तूं बुॻिया कढ ॿियाई त सम्झी कंहिंजे सूर खे। हीअ सिंध धरती सूरनि में भरियल आहे, पर उनखे अलाह साईं एतिरो ईमान ॾिनो आहे जो पंहिंजे गैरत, पंहिंजी सकाफ़त, पंहिंजी धरती, पंहिंजी ॿोलीअ खे आबाद करण जे लाइ हर टाइम उहो लोचींदा आहिनि। जॾहिं बि का चईंदी आहे त उहे सभु उथी खड़ा थींदा आहिनि। जीअं अॼु हिननि मेलो मचायो आहे ऐं अॼु हिन सकाफ़त जे ॾियारे खे हिननि मान बख़्शियो आहे अजर कई टोपीअ सां। ऐं उमेद थो करियां त हर रोज़ हर महीनो हर साल पंहिंजी सकाफ़त खे उजागर रखंदा ऐं टोपी ऐं अजरक सां गॾु हूंदा। हक़ मौजूद। महिरबानी। वालदा जो ॾींहुं हुजे, सकाफ़ती ॾिहाड़ो हुजे, मीडिया जो ॾिहाड़ो हुजे, पर जेके बि ॾिहाड़ा हूंदा आहिनि उहे शहबाज़ वेलफेयर वारनि खे यादि हूंदा आहिनि ऐं बहितरीन तरीक़े सां मल्हाईंदा आहिनि। कि मज़लूम सां ज़ुल्म हुजे, कि ग़रीब सां बेवाजिबी हुजे, कि मासूम ॿार सां ज़्यादती हुजे, उते शहबाज़ अकबर हूंदो आहे। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।